हाणिया अपडेट कयो पिया ठुल मां फैज़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ त डिप्टी कमिश्नर जेकमाबाद पारां म्यूनिसिपल कमेटी ठुल में अॼु 6 ॾींहं बि लॻल रमज़ान बचत बाज़ार जो दौरो। असिस्टेंट कमिश्नर ठुल सैयद अरबाब अली शाह मुख्तियार कार ठुल दीदार अली कंडरानी दौरो कयो। उन मौके ते मार्केट कमेटी ठुल जे चेयरमैन मोहम्मद खान खोसो, इंस्पेक्टर खादिम अली बुर्रो, सेक्रेटरी अली असगर खोसो, म्यूनिसिपल कमेटी जे एडमिनिस्ट्रेटर मोहम्मद नवाज गोलो पंहिंजे स्टाफ समेत मुख़्तलिफ़ स्टाइलन ते लॻल आम वाह पेदे शयुनि जा अघ चेक करे ग़रीब माण्हुनि खे तमामु सस्ते रेट ते सामान ॾियण जी हिदायत कई। एसी ठुल ऐं मुख्तियार कार ठुल ॿुधायो त तालुके जे अवाम खे रिलीफ ॾियण लाइ रमज़ान बचत बाज़ार क़ाइमु करे एतिराम रमज़ान ऑर्डिनेंस ते अमल कराइण ऐं रोज़मर्रा जे इस्तेमाल थींदड़ शयुनि जे अघनि ते कंट्रोल करण लाइ सिंध हुकूमत इंतिज़ामिया पारां मुक़ररु कयल ज़िला ब्यूरो सप्लाई प्राइस कंट्रोल खाते जे असिस्टेंट डायरेक्टर गुलाम फारूक बुर्रो, इंस्पेक्टर फिदा हुसैन कंडरानी, मार्केट कमेटी ठुल जे इंस्पेक्टर खादिम अली बुर्रो खे साण करे बाज़ारनि जा दौरा करे मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे। हिननि चयो त ज़िले इंतिज़ामिया जी कोशिश आहे त महांगाई खां अवाम खे वधि में वधि रिलीफ ॾिनो वञे। हिननि चयो त सरकार पारां मुक़ररु थियल अघनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि वापारनि दुकानदारनि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवाई करे 1 लख रुपया ॾंडु विधो वेंदो। ज़रूरत पवण ते दुकान सील करे मालिकनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। हिन चयो त मार्केट कमेटी जे सेक्रेटरी अली असगर खोसो, इंस्पेक्टर खादिम अली बुर्रो संदसि टीम लॻल स्टाइलनि जी पिण निगरानी कनि था। मुख्तियार कार ठुल चयो त दुकानदारनि खे पाबंद कयो आहे त हू बचत बाज़ार में वधि में वधि अटे समेत रोज़मर्रा जे इस्तेमाल थींदड़ शयुनि सां भरियो वञे त जीअं अवाम बचत बाज़ार मां वधि में वधि फ़ाइदो वठी सघनि।